तो के चयो हो न तो मौलू वारा हिते नासूण जे लाइ ईंदा आहिनि। जेतिरा ॾींहं असां हुननि जी ताड़ में वेठा हुआसीं रुखी कान कयनि। अॼु जॾहिं असां आसरो पले छॾियोसीं पोइ आया। आग भला अथनि जो अॻ में निकिरी विया न त पकोड़े जीअं भुञी छॾिया। घबरा न, आख़िर केतिरो भॼंदा। हिकु न हिकु ॾींहुं हुननि खे आवी हेठां ज़रूरु अचिणो पवंदो। ऐं मुंहिंजी दिलि खे सुकून तॾहिं मिलंदो जॾहिं हुननि ज़ालिमनि खे अंजाम ताईं न पहुचाईंदुसि। ईंदा वारे में रमान, असांजा हुननि जा अघ साॻे आहिनि, काॾे वेंदा? जेकर जाबिर खान के गोडन पर झुकाइणो आहे न पोइ मूंखे रिश्तनि जे बधण मां ॿाहिरि निकिरणो पवंदो। छा मक़सदु आहे तुंहिंजो? मूंखे पंहिंजे ई भाणे फराज़ खे अगवा करणो पवंदो त पोइ हुन जे बदिले में महाराणीअ खे जाबिर जी ज़ुल्म मां आज़ादु कराईंदुसि। मां हर क़दम ते तोसां ॿधल आहियां। हाणे राणी खे छॾाइण जे लाइ ईअं ई करणो पवंदो। वॾो गंद थींदो जेसि ताईं रेस वॾो लाल खान खे ॿीहर कमदार नथो करे तेसि ताईं इहा गील गीला पई हलंदई। सुमर रेस जाने लाल खान जाने ते में असांजो छा, पर विच में त असां निपुड़ियासीं न दा। लाल खान रेस सां पुॼी कोन सघंदो, सभु कसूर असां मां कढो। अफो सचो आहे सुमर, लाल खान जी कावड़ सदाईं असांजे मथां। अलाह भलाई कंदो ऐं इहो डमर बि नही वेंदो। रेस वॾो लाल खान खे कंहिं न कंहिं तरीक़े सां सम्झाए वठंदो। छा थो सम्झी सुमर? ये लाल खान वारा सम्झाइण जा आहिनि? आहिनि सही वॾा गुरुड़ पखी, पर अलाह ईमान ॾींदो न। सम्झी आ त इन में पंहिंजी भलाई अथनि, न त अजायो रेस जे हथां निपोड़जी वेंदा। इहो त आहे, रेस घटि ताक़त कोन थो रखे। अदा नवाब खान को नंढो नालो आहे छा? 7 देहूं हुनजे नाले खां छिरकंदियूं आहिनि, पर थधो माण्हू आहे तॾहिं त लाल खान वारा मस्तियूं कनि। इहो ओचितो झटको जे करे बाबा खे ॾींदसि न, या त बाबा पाण मरी वेंदो या त वरी मूंखे ई मारे छॾींदो। पहिरियां बाबा खां मुंहिंजो रिश्तो घुरणो पवंदई, मां पाण ई बाबा खे राज़ी करे वठंदसि। ऐं बाबा तॾहिं राज़ी थींदो जॾहिं तूं पंहिंजे पीउ माउ खे राज़ी करे असांजे घर वठी ईंदे रिश्ते जे लाइ। फराज़, मां तोसां पोइ ॻाल्हायां थी। बेख़बर कंहिंजी दिलि पई रिझाई? बुआ, ईअं मुंहिंजे पोयां जासूसी कंदी थी वठी, तोखे शर्म कोन थो अचे? तोखे ख़बर आहे जेकर इहा ख़बर बाबा खे पई त हू तोसां कहिड़ो असर कंदो? मां बि इहो ई त चाहियां थी कि तूं अदा सां ॻाल्हि कर। पोइ तुंहिंजो पूरो कारो चिठो अदा जे अॻियां न खोले रखियो त मां सिबियाणी न आहियां। केड़ो कारो चिठो? हां छा कयो आहे मूं जो तू वञी करे बाबा खे ॿुधाईंदी? इहो त हाणे अदा जे अॻियां ई ख़बर पवंदी। तूं दाह ॾे अदा खे, बाक़ी हक़ीक़त जा बोल वो मां पाणे ॿुधाईंदसि अदा जे अॻियां। मुंहिंजी सोनू। लॻे थो त बुआ मुंहिंजी सॼियूं ॻाल्हियूं ॿुधी वरितियूं। हाणे त मुंहिंजे लाइ वॾो मसइलो थी वेंदो। असां निकिता आहिनि या मुंहिंजो पीछो कंदा था रहनि। जेकर मुंहिंजे पोयां आहिनि त पोइ उन्हनि खे मुंझाइणो ई पवंदो। ईअं रुख कयां जीअं उहे महसूस कनि त दाद बंद जे हेठां कचे में आहे। इन्हनि खे मुंझाइणो ई पवंदो।
बोलो शेर ज़मीन ई ॻोठ खां सवा काॾे ॿाहिरि निकिरंदो ई न आहे। मां सम्झां थो त जिथे दाद खे रखियो अथनि ओॾे ई ईंदो हूंदो। उहे छा थो चई कयूंसि पीछो? पीछो कोन था कयूंसि, मुंझाईंदो अॻु वठी अॻु में हली था बंदि ते बीहूंसि। जे शेर बंदि खां हेठि वियो न त पूरी पक सम्झ दाद कचे में हूंदो। जे शेर बंदि खां हेठि न वियो न पक सम्झ त दाद खे पके ते लिकायो अथनि। उहे निकिरी हलूं न बंदि ते। अदा शेर अञा अचण में देर कई आहे। सम्झां थो त अॼु कोन ईंदो। अदा बि कोन आयो आहे, मानी बि ख़तम थी वई आहे। छा पत्थर खाईंदासीं छा? हा नाग मिटी खाईंदा आहिनि। जेकॾहिं असां हिक वेले ते मिटी खाधी त मरी कोन वेंदासीं। मां त 2-3 ॾींहं न खाईंदुसि त वेलो टारे विधुसि, पर घोट खां त पुछ न। मां तव्हांजो गोश्त खाईंदुसि, गोश्त। वॾी मगी अथसि, अञा आकड़ ख़तम कोन थी थियसि। अदा हिन में न तेरी आकड़ आहे, ओॾी मुंहिंजे अंदर में आस अथई। हिन जी आकड़ ख़तम करनि मुंहिंजे खाॿे हथ जो कमु अथई। खाॿे हथ खे छॾ, जेकॾहिं न साॼे हथ खां कमु वठी त ओए त वीचारो निपुड़जी विधुई, निपुड़जी खुरड़ी हां बि कोन ॾींदोमांसि। ख़बर आहे तूं जेको मुड़ुसु माण्हू आहीं। अरे करे छा थो? बथो पियो ई त आकड़ ख़तम न थी जाई। अरे शुक्र कर बथो पियो। घर में साउंड नहीं है तारा। अरे तेरे के तो चौगुनी अदा थोड़ी सतरी सौदा तो करे। अदा बात जी ॻाल्हि कई अथई। मुंहिंजा पाण सुबुह खां वठी हथ ख़ारिश था कनि। मूंखे त ॻाल्हि सम्झ में ई न पई अचे त मुंहिंजे हथां पादर आख़िर खाईंदो केरु? इहा ॻाल्हि त मुंहिंजे दिमाग़ में ई कोन आई त मोचरनि खाइण वारो मुंहिंजे पासे में ई वेठो आहे। हथ छोड़ींदो न पोइ ख़बर पवंदो। हेॾे थी तुंहिंजे हथ तो छोड़ियां। हा अच खोटी अञा खेॾो कोनी तॾहिं त चवंदो आहे त चरनि खे चूगू न ॾे। केतिरा दफ़ा सम्झायो थो मां त अंधे जे मख खां ई तेरे जी लच खां बच अथई तो हेतिरी नंढो और हे त अॻे ई बेहोश थी वियो। अलाह असांखे गंज मिल्कियत ॾिनी आहे। ॻोठ जा कई ग़रीब पलजनि पिया। जो न मां तुंहिंजी माउ ऐं तुंहिंजे भाउ कुझु खाधो त मां खुटी कोन वेंदुसि, बल्कि मूंखे ख़ुशी थींदी। पर मासी आहे पुराणे जुग जी। मां छा कयां? पंहिंजे धीअ जे दर तो पेट पालण त छा, पर गिलास पाणी जो पीअण बि गवारा नथी करे। हाणे मासी जी ख़ुददारीअ हुनखे हिन हालत में पहुचायो आहे त मां छा थो करे सघां? मां तोखे मार नथी ॾियां। मां जॾहिं बि ॻोठ वेंदी आहियां त अम्मा या अदा जी हालत मूंखां बर्दाश्त न थींदी आहे। उनजे करे मां महीननि जा महीना ॻोठ जो रुख ई न आहियां कंदी। ऐं हिते हूंदी आहियां त अम्मा या अदा जूं सोचूं वखोड़ी वेंदियूं आहिनि। हाणे बि इन करे परेशान आहियां त लाल खान अदा ऐं अम्मा जे ॻीचे में विझे न को नोड़। जे मासात ऐं मासी हिते थी रहण चाहिनि न त तूं उन्हनि खे हिते वठी आ। मूंखे को बि एतिराज़ कोन्हे। ॾिस सुगड़, हुननि सां सिर्फ़ु तुंहिंजो रिश्तो न आहे, मुंहिंजो बि रिश्तो आहे। अम्मा या अदा हिते जेकॾहिं अची रहिया न त सिबियाणी उन्हनि सां गॾु तुंहिंजो बि जीअण जंजाल करे छॾींदी। समझा थो, मां सभु कुझु समझा थो। ॾिस अतीअ जो दिमाग़ ई अहिड़ो आहे, भला हुनखे मां बंदूक त नथो हणी सघां न। हिन माई खे त ॿियो को कम ई कोन्हे। सॼो ॾींहुं मूं ख़िलाफ़ अदा जा कन वेठी भरे। जेकॾहिं हिन जे चवण ते अदा मूंखे कुझु चयो न
पोइ हिन घर में इन जो जीअण बि हराम करे छॾींदसि। दिल न लाहे चरी अलाह कंदो त अधी समझी वेंदी ऐं ॻोठ में खे वॾो बंगलो ठाराए ॾींदासीं उन में हली सभु पाण गॾिजी रहंदासीं। दिलड़ी जरा फट जी वो रोई थी जनुले से मट जी वो रोई थी जनुले से मट जी वो रोन दिलड़ी जरा फट जी वो रोई थी जनुले से मट जी वो रोई थी जनुले से मट जी वो रोन दिलड़ी तव्हांजो दिमाग़ ख़राब किया छा? हाँ दादा जा हथ जोड़े छॾिया अथव ऐं हथियार उते टंगे छॾिया अथव जे खणी हथियार करे पूरो त पोइ असांखे मारींदो सो बि बंदूक सां अचे था अचे वठ असांखे कर पूरो था। ना बाबा न तव्हां असांजा वॾा मुर्शिद हो तव्हां सां भाऊ न पेड़ न थींदो इहो बाबा। इहो ख़बर छा कयो अथव जो केड़ा जादू मंत्र पढ़ा अथव कान न पुछंदा असां वटि वॾा वज़ीफ़ा अथई वॾा अंतर मंत्र जादू जंत्र छू पढ़ा तो मुड़ साले दी नब्ज़ ही पी थी वई। दादा वज़ीफ़ा वन वॾो मुर्शिद सदाई थो। दादा कुत्ते जो पुछ एतिरो जल्दी सिधो थींदे मूं कॾहिं बि न आहे ॾिठो। तूं एतिरो जल्दी कीअं सुधरी वई? भला एॾा कमेड़ा न आहिनि उची चइजनि उची। अरे बुध या असांजी गिला तो करी या तारीफ़ तो करी? ना बाबा ना उस्तादनि जी गिला थोड़े कभी तारीफ़ पियो कयां तारीफ़। शरीफ़ दाद सुधरी वियो आहे न इहो हथियार लाहे हिनखे ॾीस वञे। हाणे हल टर 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 मुंहिंजो त दिमाग़ ई चकराइजी वियो आहे त हीउ कुते जो पुछ सुधरियो छा था सम्झो? दाद चाचा सां अॻवा जी ॻाल्हि कोन कंदो? ॿुधी मरण जो मक़ाम आहे छा वञी चवंदो त मूंखे बेइज़्तो कयो अथनि कॾहिं बि न दा दाद पंहिंजा पोल पथरा कोन कंदो। अदा दाद त चई वियो आहे त ठगी भली तव्हां ॻाल्हि कढिजो न मां ई ॻाल्हि कढंदुसि। दाद बि सही चई वियो आहे तव्हां कमीना न आहियो ऐं आप का ऊंची ज़ात आहियो ऊंची ज़ात। तौबा तौबा मुंहिंजा मालिक तौबा अल्लाह साईं तौबा पनाह ॾे मुंहिंजा मालिक तौबा। ये जेका भाई आहे इनखे ख़ुदा पुछे सुबुह जो सिज उभरे थो मुंहिंजी बाह में हथ थी विझे बाह में हथ विझण खां बाद में सिधो मूंखे पोस्टी खाने में थी वठी सिज लड़े ताईं खाधा थी तयार कर। हाणे त मूंखे लॻे थो त अञा हिन जी हिकिड़ी कुख मस भरी पई कमु घणो आहे माण्हू खपनि। दीनो ओ दीनो माण्हू मरंदो मरी वञे ये मुंहिंजी पचर कान छॾी वियासीं न छॾ। एॾो वाका पई थी कयां ॿुधण में नथो अचे कोई वरंदी बि नथो नी भुत में साहब हुजे त वरंदी बि ॾिया न सॼो निपूड़े फिटो करे छॾियो अथई कमु घणो आहे मां माण्हू खपनि। हूअं त वॾो काकड़ो अथई अॼु त तुंहिंजो आवाज़ बि नथो निकिरे। जेका जेका तो फरमाइश कई आहे मां सिबियाणी उहो तोखे तयार करे खारायो अथमि अञा मां बड़ो छा करियां। पिटको करे करे खाधा तयार कया हुई वरी मथां अलाए कहिड़ा मसाला विझी छॾिया अथई जो पेट ते भरती थी पई आहे। तोखे ख़बर आहे न सिबियाणी में साहब आहे कोन न ई कंहिंजी ॿुधे न ई कंहिंजी सहे। मूं तोभां कई ॻाल्हाइण खां अमा तूं हिते वेहंदी त मां ॿिए हंधि वञी आराम करियां। सिबियाणी आहे मुई जो तूं मुफ़्त में वेठो पघार खणंदे। मूंखे पघार जो रुपयो बि न खपे मूंखे बसि माफ़ी खपे। पहिरियां वञी बोतल वठी अचे त ॿ टे डकार अचनि त भरती घटि थिए। अमा सिबियाणी
कम घणो आ माण्हू खपन जेतिरो खाधो अथई न हिकिड़ी बोतल मां कुझु कोन थींदो पूरो क्रेट बोतलनि जो आणो पवंदो बस हाणे बस घणो सियाणो न थी वञी कोल्ड ड्रिंक वठी अच मारी अंदर थी विया हाणे माईअ जा आसार लॻनि था मूं ते रहम ईंदुसि पर माईअ में रहम जी त बूटी कान्हे का भला तव्हां मूंखे ॿुधायो त माई हाणे मूं ते रहम कंदी नको ॾाढो मुश्किल आहे थी सघे थो न कमु घणो आहे माण्हू खपनि न छोरा सुधरिया न अदा ई सुधरियो इन्हनि जो सुधरण मुश्किल आहे मूंखे लॻे थो त हाणे मूंखे ई पाठो खणणो पवंदो न त ही पटड़ीअ ते कोन ईंदा नाना अस्सलाम वालेकुम नाना अस्सलाम वालेकुम मारे तव्हांखे नानो नज़र थो अचां थोका कंहिं जा थोका मां अञा घोट लॻो पियो आहियां हाणे मुंहिंजी कुंवार ॾिठी अथव तुम में तो घोट थियण वारा के गुण ही कोन न मां सिखाई वञी हॾनि खे लॻो ई अञा घोट थो थी माची सजी तीली सफ़ा हॾनि जो पिंजरो वञी बचो ही वरी घोट थो थी हीअं जो भरे लपाट हणाए त रत सुलमो तूतड़ियूं करे वाही बाबा मूं तोबा कई अटे तोखे नानो कोन चवंदुसि केहल कई थई ना 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 अड़े तव्हांजी अॼु जहिड़े ते मर्ज़ी आहे छा जे अथव शौकड़ो त मां बि चाढ़ियां वर ॿधा संदरो वॾो ई बाबा बाबो ही असां गलती जी माफ़ी गलती थी ना ना अड़े वॾी मगी अथव छोरा वॾी मगी बाबा सा कलाम था चऊं कलाम न चऊं कलाम हाँ कलाम हाँ हो कलाम ॿुधो कोन थई अला हो कलाम जेको केड़ो केड़ो कलाम ओ ना 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 रे ना रे ना रे ना 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 रे ना रे जेसिताईं तव्हां न सुधरंदो जेसिताईं तव्हां हिक पूरी न कंदुसि कमु भॼ पोड़ो पताल दियो थी ना ना अरे न न लगंदो 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 छोरा ना ना बी ना ना मथो तो फाड़े ना 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 अदा रमजान तो वारी छोकरी तो वडी वेल में थी हिक तो ने न्याणी जी उन मोए सा जबरदस्ती शादी कराया हां बियो वरी जाबिर मोरा बके मोचड़ा हणी घरो कडी छी छोकरी अकेली पे थी घर में तड़पी मुझे न्याणी जो मुकद्दरी खराब है तो छा तो करे सका बस चवे हाणे पंहिंजे नसीब बियो तो तू कुछ नथो करे सकी पर इहो त कर न तो जेको छोकरी का दो मडो मुर्स दिनो थव उन के ही छोकरी के पंहिंजे अखिन जाडो तो रखे सकी तो दुखी या सुखी तो यखिन जाडो तो हुंदी ना छा भाई हुन चाहींदुसि तो मुझी न्याणी मुझे अखिन जे साम्हूं हुजे पर उस ज़ालिम जाबिर मुझे न्याणी खे छा हेॾां अचण लाइ इजाज़त ॾींदो हूं पाण इहो ॿुधो आ जाबिर चए तो मूं मल संग फराज के मिले त मां राणी माथा कढंदुसि तो इहा ॻाल्हि तूं मेहराब जे मथे में छो नथो विहारी त पंहिंजी छोरी ये संग फराज के ॾे ऐं राणी खे आज़ाद कराए मुझी भेण मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए त मेहराब जो दुबकीअ ते नालो आहे जो छोरा मेहराब जे चवण ते मिटी कना ये समूरियूं बंदूकूं वठ वठां कुट कुटां सिर्फ़ इन संग ताईं हले पई तूं कहिड़े जहान में आई माई जो हे उबतूं ॻाल्हियूं खणी आई मूंखे सम्झाइण जे लाइ साबा जे सिर मथो सदको वञी इहा मूंखे सभु ख़बर आहे इहा छित कुताई कहिड़ी हॾीअ जे मथां थी आहे ऐं हे बाहि जा बभड़ कंहिं ॿारिया आहिनि जेकॾहिं ख़बर बि अथई त पोइ मुंहिंजा सुतल फट छो थी जॻनि पंहिंजे दुखनि खे मस मस संभालियां थो त वरी तूं अची नवां धीर ॾेई थी वञ साबा जे सिर मथो सदको वञी मां आयुसि तोखे दिलासो ॾियण मुंहिंजो मक़सदु तुंहिंजी दिलि ॾुखाइण कोन हो पर तूं त अॻे ई सुरनि में भरियो पियो साबा तोखे न्याणी जो औलाद न आहे पर जेकॾहिं हुजे हा ऐं हुनजे मथां इहो ज़ुल्म कर कया त तोखे ख़बर पए त न्याणियुनि जा अज़ाब केतिरा ॾुखिया हूंदा आहिनि
भली मूंखे न्याणी जो औलाद न आहे न, पर इहे ॿ पुट बि मुंहिंजा न्याणी जे मिसल आहिनि। उन्हनि जे फिक्र बि मूंखे वराए वरितो आहे। तूं सच थो चवीं, जेकॾहिं न मूंखे न्याणी जो औलाद हुजे हा त मां हीअं आज़ाद कोन घुमंदी वतां हा। न्याणी जो ॾुख अंदर खे झोरे विझंदो आहे। मां त रोज खुदा जी दरबार में हा दुआ घुरंदो आहियां भेण, पर हू राज़ जो राणो आहे, पंहिंजा राज़ पाण ई ॼाणे थो। जी 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 हाजी बाबा जी। ये समझी त लाल खान वारा हद खां गुज़री विया आहिनि त पोइ कॉल करे मूंखे ॿुधाए छॾिजा, मां पहुची वेंदुसि। जी हाजी बाबा जी। ठीकु आहे, अल्लाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखिजो। घर मां ॻाल्हायां? हाजी बाबा सां ॻाल्हाए छॾियो आहे। हाजी बाबा फोन बंदि करे छॾियो। नंबर मिला, वरी मिला, वरी मिला। ॻाल्हाए छॾियो आहे न बस। हा सुणो ॻाल्हाए अथई रुगो जी जी हाजी बाबा जी 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 हाजी बाबा जी जी उॾी बि नथो वरी अहिड़ी ॻाल्हाइण खां। इन ॻाल्हाइण मां कहिड़ो फ़ाइदो मिली? हा असांजे दर्दनि जी, असांजे सूरनि जी माता खे ख़बर त नहीं त लाल वारा राति जी असांजे पोयां ॾंडो खईंदा हुआ। हिते जुंडा पर झेड़ो लॻो पियो, तो मां साथे कहिड़ो हवालु ॾिनो? हाजी बाबा ॿाहिरि न आहे, वो मुंहिंजी जीजी मां असांजो सॼो अहवालु सम्झी वियो आहे। हा हा मां साथ मलाह कर न, तुंहिंजी जीजी मां सभु कुझु सम्झे थो, है न? को हिचियूं फिरतियूं करे मूंखे मुचाईंदो, जल्दी चए लालू खां पहिरीं तो कीअं टिक टिकी ते चाढ़े शहर मोकिले छॾिया। ए डिप 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 करे थो, मां साथ सभु सम्झे थो। अरे यार तूं सम्झी कोन थो, मुंहिंजी कहिड़ी मजाल जो मां हाजी बाबा सां वेही हुकुम हलायां ऐं सवाल जवाब कयां। मूंखे ख़बर आहे तुंहिंजी निड़ी में साह आहे, तॾहिं चवां पियो त इहो फोन असांखे ॾे, असां कूदड़ पुट आहियूं, नवाब खान खे ताबा ॾेई हेॾे होॾे करे छॾींदासीं। हिकु चक्कर मूंखे मोबिल ॾियां न, मां मासा खे कयां न, सभु हिटियूं बिटियूं ख़तम थी वञनि हा, सहकदो थी पहुची वञा ऐं मां साथ वरी लालू वारनि जूं हिटियूं बिटियूं ख़तम करे छॾियां। तूं घबरा न, तूं मां गॾिजी लालू वारनि जूं हिटियूं फिटियूं ख़तम कंदासीं। लालू वॾो उठ अथई, राति त कोन अथई, हेॾो वॾो थापोड़ो अथसि थापोड़ो, लॻी वञई न हाथीअ कोता थी वञे न कुझु चंडर थी वञे। ये असां कूदड़ पुट हुजे हुनखे बर्दाश्त करे वेठा आहियूं, हिटियूं बिटियूं ख़तम कर।